सवाल किया है रब नवाज़ अली ख़ास के लिए। वो तो चए त अहल हदीस वारा सीने ते छो हथ ॿधंदा आहिनि ऐं सुन्नी वरी दुन जे हेठां हथ छो ॿधंदा आहिनि, उन में फ़र्क़ु ॿुधाईंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿई तरीक़ा साबित आहिनि, इन करे ॿई तरीक़ा सुन्नत आहिनि, पोइ चाहे सीने ते हथ हुजनि या दुन जे हेठां हुजनि। जीअं सही इब्ने ख़ुज़ैमा में रिवायत आहे, हज़रत वाइल बिन हुजर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त सल्लैतो मा रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु निमाज़ पढ़ी। फ़वदअ यदहुल युमना अला यदिहिल युसरा अला सदरिही, पाण पंहिंजो साॼो हथु पंहिंजे खाॿे जे मथां छाती ते रखियाऊं। हिन हदीस मुबारका मां ख़बर पई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सीने ते हथु रखणु साबित आहे। ऐं सुनन दार कुतनी जे अंदरि हदीस मुबारका हज़रत मौला अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे। उन चयो त इन मिन सुन्नते फ़िस सलाते वद कफ़े अलल कफ़े तहत सुर्रते, बेशक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि मंझां इहो आहे त हथ ते रखे ऐं दुन जे हेठां रखे। इन हदीस मुबारका मां मालूम थियो त दुन जे हेठां हथु रखणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। इन ॿिन्ही हदीसुनि मां मालूम थियो त सीने ते बि हथु रखे सघिजनि था, दुन जे हेठां बि रखे सघिजनि था। पर अफ़ज़लियत छा आहे, पोइ इन में इख़्तिलाफ़ आहे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला जो ऐं अहनाफ़ जो। इमाम शाफ़ी रहमतुल्लाह ताला ऐं अहले हदीसनि जो इहो ख़्यालु आहे त छाती जे मथां हथु रखणु वधीक अफ़ज़ल आहे, ऐं अहनाफ़ वटि असां वटि वधीक बहितर इहो आहे त दुन जे हेठां हथु रखे, ऐं उन जा ॿ सबब आहिनि। पहिरियों सबबु इहो आहे त छाती ते हथु रखणु इहा यहूदी जी निमाज़ वांगुरु आहे, यानी उन सां मुशाबत थी थिए, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि सां मुशाबत करण खां मना फरमाई आहे। इन करे दुन जे हेठां हथु रखणु वधीक बहितर आहे। छाजे करे जो दुन जे हेठां हथु रखण सां उन्हनि सां मुशाबत न थींदी। ॿियो सबबु इहो आहे त मर्द जी शर्मगाह में दुन शामिलु आहे। हाणे जेकॾहिं हथु दुन जे हेठां नथो रखे त हवा जे करे या ॿियनि कंहिं सबब जे करे दुन जे खुलण जो अंदेशो हूंदो आहे, पर जेकॾहिं माण्हू दुन जे हेठां हथु रखंदो त उहो खुलण जो अंदेशो न रहंदो। जेकॾहिं छाती ते हथु रखंदो त इहो अंदेशो ओघड़ जे खुलण जो बरक़रार हूंदो आहे। इन करे बहितर अफ़ज़ल इहो आहे त दुन जे हेठां हथु रखे पोइ नमाज़ पढ़े। वल्लाहु आलम बिस्सवाब।